ऐं उन खां पोइ अॻिते वधियासीं त उनजो नौजवान शहज़ादो होश मोहम्मद ऐं साञा सां सिक सां अदब सां जंहिंजी सुञाणप इल्म सां जंहिंजी सुञाणप मोहतरम साईं एज़ाज़ी महिमान अमीर गुल कटोहर साहिब खे गुज़ारिश आहे त डॉक्टर मलक नदीम साहिब मां लतीफ़ साईं जो हिकिड़ो शेर आहे जेको अर्पिंदुमि साईं मलक नदीम साहिब खे अलाह ॾाही मां कयां ॾाही ॾुख ॾिसंदी ऐं लतीफ़ साईं जे शेर इहो ॾाहं जे लाइ हो साईं लतीफ़ साईं पंहिंजो मलक नदीम साहिबु ॾाहो हुयो ऐं उन बि ॾुख ॾिठा ॾुख हुन जीअरे बि ॾिठा ऐं ॾुख हुनखे मोए खां पोइ बि ॾिना विया मुख़्तलिफ़ दोस्तनि साईं मलक नदीम साहिब जे ज़िंदगी ते रोशनी विधी आहे उन में जंहिंमें अदीब तौर ते जंहिंमें शाइर तौर ते जंहिंमें लिखारी तौर ते रिसर्चर तौर ते उनजी ॻाल्हि ज़ाहिर कई आहे अञा बि उनजा कुझु ॿिया पासा बि आहिनि जेके असां गॾु जेके रहियासीं मां साईं सां गॾु रहियो आहियां मूंखे बि एज़ाज़ आहे इलाही त मुंहिंजी साईं सां पहिरीं मुलाक़ात थी 70s जे आख़िरी सालनि में मां कराची में हुयुमि बेरोज़गार हुयुमि ऐं नौकरी तलाश में वियो हुउमि त फिडल कैपिटल एरिया में सिंधी अदबी संगत जी गॾिजाणी का रखियल हुई पोइ दोस्तनि चयो त हलूं था होॾे पिया गॾिजाणी में असां वियासीं त चयो साईं मलक नदीम साहिबु अचे त पोइ प्रोग्राम शुरू कयूं था पिया उहो उनजी सदारत कंदो उन ज़माने में साईं जन उते हिलाल पाकिस्तान अख़बार में कमु कंदा अञा शारत यूनिवर्सिटी खे न जॉइन कयो हो त अदब इल्म सां त वाबस्तगी साईं जी उन ज़माने खां वठी करे हुई साईं जी शाइरी अजब शाइरी आहे जेका बिल्कुलु हिकिड़ी मुनफ़िरिद आहे अबे जेॾो ॼाणता आहियो ॾाॾे जेॾो ॼाणता आहियो हिकिड़ी छोकिरी आहे कुंवारी छोकिरी आहे नोखेज़ छोकिरी आहे उनजी शादी हिकिड़े पोड़े माण्हू सां कराई अथऊं हाणे उहा छा थी सोचे पई उहा सोचे थी पई उन सोचनि खे लतीफ़ साईं हिकिड़ो उन मलक साईं लफ़्ज़ ॾिना आहिनि अबे जेॾी ॼाणता आई ॾाॾे अबे जेॾो ॼाणता आहियो ॾाॾे जेॾो ॼाणता आहियो हा जे आयो नई मुंहिंजा चप चुसींदो ऐं जे चप चुसींदो त उल्टी ईंदी अबे जेॾो ॼाणता आहियो ॾाॾे जेॾो ॼाणता आहियो इन टाइप जी हू जेको आहे सो बि कंदो जेका सिधी साईं जेका समाजी जेके अवगुण आहिनि उन्हनि खे उघाड़ो करे पेश कंदो अॼुकल्ह जा मर्द कोट जे खीसे में थुक लिकाए रखंदा आहिनि ऐं जॾहिं का माई ॾिसंदा आहिनि त कोट जे खीसे मां थुक कढी पंहिंजा शपर वठींदा आहिनि इहे इन क़िस्म जा साईं जा ख़्याल जेके हा इहे त शाइरी जे हवाले सां पर मां उनजे इन ॻाल्हि सां मां ॻाल्हि कंदुमि त दुनिया में जेके वॾे में वॾा जेके तहरीकूं हलियूं आहिनि ऐं जिन उथड़ूं पुथड़ूं हलियूं आहिनि उन्हनि जे पोयूं प्रोफेसर रहिया आहिनि बाअमल प्रोफेसर बाकिरदार प्रोफेसर ऐं तहरीकुनि खे मोड़ ॾींदड़ प्रोफेसर पर अफ़सोस इहो आहे असांजे यूनिवर्सिटियुनि अहिड़ा प्रोफेसर ॼणणु छॾनि न असांजी यूनिवर्सिटियुनि में हाणे नाले वारा आहिनि पर उहे साधन सां सन्मुख पंचनि सां पूरा आहिनि उहे कॾहिं बि पंहिंजो पाण खे जोखम में विझण वारे पासे खां न वेंदा जिते फ़ोटो निकिरंदा जिते ॿिया मामला थींदा उन्हनि में जाम ईंदा पर उहो जेको ॿियो तरीक़ो आहे मिसाल तौरु असांजे अखियुनि जी तारीख़ साईं वारनि ॾिठो आहे साईं भाॻिया साहिब वारनि बि बांग्लादेश वारो जेको सॼो हलियो मामिलो उन में पोयों केरु आहे 21 फेबरवरी खे जेको असां ॿोलियुनि जो वारो ॾियारो करे मल्हायूं था पिया उहो उन्हनि उते जे बंगाल में जेके प्रोफेसर जेके शागिर्द शहीद थिया उनखां पोइ उनखे ॿोली वारो हिकिड़ो ॾियारो तस्लीम कयो त ईअं मलक नदीम उन्हनि माण्हुनि मां हुयो मलक नदीम हिकिड़ो अहिड़ो प्रोफेसर हुयो जेको ख़ाली प्रोफेसर न हुयो उहो हिकिड़ो सियासी माण्हू बि हुयो उहो हिकिड़ो दिलेर माण्हू बि हुयो असां हे साईं सिकंदर नंढड़ो हूंदो 80s वारे दौर में मां 81 में दाख़िला वरिती यूनिवर्सिटी में ऐं 86 ताईं मां उते हूंदो हुउमि असां वरी असांजी पढ़ाई वारा मामला घटि हूंदा सियासी मामला थोरा वधीक हूंदा असां मीटिंगूं साईं मलक नदीम जे घर में कंदा हुआसीं साईं मलक नदीम घरों पंहिंजी मानी पचराए खणी ईंदो चाहिं पचराए खणी ईंदो खाईंदा हुआसीं चढ़ाईंदा बि हुआसीं मिसाल तौरु कॾहिं चवंदो मुंहिंजो शहरु ॿुधो पोइ चवंदा हुआसीं मानी खाई पोइ था ॿुधो हा न पोइ वरी मानी खाईंदा हुआसीं पोइ चवंदो भला हाणे ॿुधो चवंदा ठही ॿिए दफ़े ॿुधंदा हुआसीं हा न पोइ वरी मड़े थोरी चढ़ाईंदा चङो यार हाणे तूं नाराज़ थो थिए खणी ॿुधाए यार हा न त
त उहो असांजी तरबियत कंदो। मां कॉमर्स जो शागिर्दु हुयुमि, पर मां साईं मलक नदीम जे क्लास में वञी शरीक थींदो हुउमि। उन ज़माने में अञा सिंधी पंहिंजो MA सिंधी शुरू न थी, ऐं साईं वारा जेके आहिनि से सब्जेक्ट पढ़ाईंदा हुआ BA में। त उते मां साईं मूंखे यादि आहे अॼु बि त साईं सुर मारवी ते जेको ॻाल्हायो पिए त बिल्कुलु नओं रूप हुयो, जेको हिकिड़ो जेको माण्हू जेको लेक्चर ॾिए थो पियो बेबाकी सां, त क़ौमी ऐं तबक़ाती जदोजहद वारा जेके अंसर हुआ, जेका तरबियत हुई, जेका मारवी जे रूप में, उहा साईं मलक नदीम पंहिंजे हुन लेक्चर में ॿुधायो पिए। त साईं मलक नदीम उन्हनि बाकमाल हिकिड़नि प्रोफेसरनि मां हुयो जंहिं बेबाकी सां इहो कमु सॼो कयो। पोइ इलाही वक़्तु गुज़रियो, टाइम गुज़रियो, दरिया हेठां इलाही पाणी वही वियो। साईं खे यूनिवर्सिटी वारनि जेको कुझु कयो असांजा ॾाढो आहे ॿीहर पोइ बि साईं पलीअ साहिब जन किताबु हिकिड़ो लिखियो पंहिंजो अॼु अॻड़िया आया। हा, अॻे हिकिड़ो किताबु लिखियो हो पंहिंजो अंधाऊं दाबे जे अदब ते, जेको रुजत परस्तनि शेखियात ते जेको हमिलो कयो उनजे बचाव में जेके मज़मून आहे उन्हनि खे जेको मौलाना ग़ुलाम मोहम्मद गिरामी साहिब जो बि हिकिड़ो लिखियलु आहे मशरिक़ी शाइरी या फन क़दुर रुझान, उहो बि उन जी साॻी तसलुसल में। त वरी जेको जदीद अदब आहे उन ते वरी हीउ किताबु हुयो उन में। पोइ मलक नदीम मूंखे हिकिड़े ॾींहुं वेठे वेठे चयो कि यार पलीअ साहिब मुंहिंजो ज़िकिर न कयो आहे। माना उनखे ॾुख हुयो उस्ताद पली जे, छो त मां तहरीक जो शाइर आहियां, माना लफ़्ज़ ईअं चवंदो मां तहरीक जो शाइर आहियां। तहरीक शाइर ईअं बि कंदो त हुनजो शाइर हो जेको असां पढ़ंदा हुआसीं उन में पंहिंजो सुर में बि, त नेठि त उथंदा 60 लख ॾाठा। उन ज़माने में 60 लख ॾाठा माना 60 लख हारी, हाणे आबादी वधी आहे। हा, नेठि त उथंदा 60 लख ॾाठा, ॾेह मुंहिंजे ॾाॾाणे जा, नेठि त ड्रहंदा धरतीअ तां दस्तूर ज़ंजीर घाणे जा। हा, पोइ मां वरी उस्ताद पलीअ साहिब खे मां चयो, मां चयो मलक नदीम हीअं थो चए पियो। हा, माणे मां भला थोरो जहिड़ो न, मां हुन पैगाम पहुचायो। पोइ पलीअ साहिब चयो त मसइलो ईअं आहे त को कंहिं बि शइ खे कोट करण जे लाइ, हवाले ॾियण जे लाइ जॾहिं का ॻाल्हि ठही अचे त माण्हू करे न, हरूभरू छो करे। हुन हुनखे जस्टिफाई कयो, वकील माण्हू हुयो, हुनजी मर्ज़ी आहे, सियासतदान वॾो। हालांकि जदीद अदब ते जॾहिं पली साहिबु लिखे पियो ऐं नवां रुझान जेके साईं मलक नदीम जेके हुन में अदब में या शाइरी में जेके आंदा हुआ, नौसुर कामोड लिखियो हुअईं, ऐं जेके हाणे मां मज़मून पढ़े पई भिटाई बुख हड़ताल ते या सच लखे या भिटाई खे हुन ॿिए नए रंग सां जेको पेश कयो, त जदीद लाड़नि में त उन किताब में साईं मलक नदीम जो ज़िक्र हुअणु खपे। बहरहाल हुनजी पंहिंजी हिकिड़ो हुयो त मलक नदीम उन्हनि मां हुयो। मलक नदीम सिंधी अदबी शारती यूनिवर्सिटी में सिंधी जेको चेयर आहे, जेको शारती चेयर आहे, या उनखे क़ाइमु करण वारो, हाणे दौरु उहो आहे त उहो डिपार्टमेंट वारा हुन ॾियारो कोन था मल्हाइनि। साईं पंहिंजे मोहसिननि खे यादि करणु सुठी ॻाल्हि आहे। मां तव्हां सभिनी दोस्तनि जो तमामु तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां, तव्हां असांखे हिते घुरायो ऐं असांखे हिकिड़े सुठे बाकिरदार माण्हू ते पंहिंजो ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो, जेको हुनजी लाइफ जेका आहे उन मां किताबु पढ़ियमि चयो त हुन में ॾिसो हो हिकिड़ो हुनजी अमड़, हुननि पाण लिखियो आहे, मुंहिंजी अमड़ जेका आहे रिलियूं सिबंदी हुई ऐं रिलियुनि जी अहिड़ी टुकूं कंदी हुई, ॿिया माण्हू अची करे ऐं उन्हनि खां उहे टुकूं कराईंदा हुआ। ऐं मुंहिंजे बाबा साईं राज़ो हूंदो हो, हिन वक़्तु बि उते कंदकोट में जेके पुराणी जॻहियूं ठहियल आहिनि उहे मुंहिंजे बाबा जूं ठहियल आहिनि। मलक नदीम उन हिकिड़नि कारीगर हथनि ऐं कारीगर माण्हूअ जी औलाद मां पैदा थियल हिकिड़ो हुयो जेको पाण बाकमाल हुयो। महिरबानी तव्हां। थैंक यू।